सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच में फौजी अदालतन में सिविलियन से ट्रायल खिलाफ इंट्रा कोर्ट अपील ते बुधणी थी आहे। जस्टिस हसन अजहर रिजवी रिमार्क्स ना है त GHQ हमलो कंदड़न जो ट्रायल किथे थियो हो 21 तरमीम के फैसले में मेहरान ऐं कामरा बेसिस जो भी ज़िक्र आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच में फौजी अदालतन में सिविलियन से ट्रायल खिलाफ इंट्रा कोर्ट अपील ते बुधणी थी आहे। बुधणी बाबत अवां खे आगाह कयूं पिया। जस्टिस हसन अजहर रिजवी रिमार्क्स ना त GHQ ते हमले कंदड़न जो ट्रायल किथे थियो हो 21 तरमीम के फैसले में मेहरान ऐं कामरा बेसिस जो भी ज़िक्र आहे। जस्टिस जमाल बंदोखील चयो त आर्टिकल 175 ते ठहंदड़ अदालतन जा इख्तियार वसी हूंदा आहिनि। मखसूस कानून ते ठहंदड़ अदालतन जे इख्तियारनि जो दायरो बि महदूद हूंदो आहे। 21 तरमीम में वाज़े आहे त फौजी अदालतूं जंगी सूरतहाल में क़ाइम कई वयूं हुयूं। सिविलियन से ट्रायल लाइ आइन में तरमीम करणी पई हुई। बचाव पारी वज़ारत के वकील ख्वाजा हारिस चयो त आइन में अदालतन जो ज़िक्र आर्टिकल 175 में मौजूद आहे। फौजी अदालतन जो आर्टिकल 175 ते अदालती निज़ाम में ज़िक्र नाहे। फौजी अदालतन धार कानून ते ठहनि थियूं जेको तस्लीम थियल आहे।